दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी हाउस जे पोएं दीवार जतोई रोड खां 3 नाफ़ मालूम मोटरसाइकिल थेली में विढ़ियल धमाकेदार मादो एसएसपी हाउस अंदर उछलाए फरार थी विया। धमाके सबबि को बि जानी माली नुक़सान न थियो। वाक़े जे गुज़िरियल 3 ॾींहनि खां गुजगुह में जांच सीटीटी तरफ़ां हलंदड़ हुई। वाक़े बाद एसएसपी ऑफिस ऐं हाउस ते सिक्योरिटी सख़्त कई वई। वाक़े जी एफआईआर ए सेक्शन थाणे ते सरकार मदीयत में दाख़िल कई वई आहे। 3 ॾींहं अॻु क्रिकेट धमाके जी दाख़िल एफआईआर हथ करे वरिती। वाक़ियो गुज़िरियल 3 ॾींहनि खां मीडिया जी नज़रुनि खां लिकाइण जी वॾी कोशिश कई पर अचानक फाटी पियो। मीडिया ते ख़बरूं हलण बाद पुलिस हलकनि में थरथरो मतल आहे। मीडिया पारां पुलिस जे आला इख़्तियारनि खां मौक़िफ़ वठण बाद पुलिस जे आला इख़्तियारनि पंहिंजो मौक़िफ़ ॾियण बदिरां मोबाइल फोन बि बंदि करे छॾिया। मुसलसल राब्ता जारी आहिनि पर नंबर बंदि आहिनि। गुज़िरियल 10 ॾींहनि खां हलंदड़ पुलिस ऑपरेशन सवे ॾोहारियुनि जूं गिरफ़्तारियूं ॾोहारियुनि जूं पनाहगाहूं ड्राहिण बाद धमाको करायो वियो आहे। ज़रिया राब्ते करण ते एसएसपी दादो ॿुधायो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे रोकण लाइ कुझु अनासर साज़िशूं पिया कनि पर केरु केतिरो बि बासर हुजे उन ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी ऐं 24 कलाक अॻु पुलिस पारां ॾोहारियुनि खे आज़ादु करण जी सिफ़ारिश कंदड़ बासरनि भोतारनि वॾेरनि ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो हुयो ऐं ॾोहारियुनि खे हथनि में कानून जी ताक़त सां लटकायो वेंदो। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।